सदर कुर्बान सुमरो रिटायर मुलाजिम अगुणो सदर कुर्बान सुमरो जेको आज़ारो कुर्बान सुमरो सुमरे क़तार ते कुर्बान सुमरो दा गॾु जेको ने साथी उन्हनि ते जनरल सेक्रेटरी मां कॾहिं बि हिन यूनियन खे ईअं न चयो त हीअ मुंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी आहे। मां सभिनी दोस्तनि खे चयो त हीअ प्रॉपर्टी तव्हांजी आहे। जे को वोटर जो कार्रवाई ॾेखारे वोट न ॾेखारिजे आहे छो त मुंहिंजी ज़ाती जी आहे ऐं तव्हां ई लीडर चूंडींदो पंहिंजा नुमाइंदा चूंडींदो। जेकॾहिं रहमान रहीम सभ खां पहिरियों असांजो ॿ एजेंटा हुयूं। हिकिड़ी एजेंटा त इहा आहे त असांजो क़ाइदु बानी CBA हाईवेज़ एम्प्लॉइज़ यूनियन मोहतरम मंज़ूर अहमद अहीर साहब जी वरसी आहे जेकी 15 डिसंबर ते आहे छंछरु सूमर ॼाणे। हिकु त इन जे बारे में हुई त इनखे पंहिंजो आख़िरी शिकिल ॾिनीसीं इंतिज़ामनि खे त इनखे कहिड़े तरीक़े सां कजे कीअं कजे। हिकु त इहो इशू हुयो। ॿियो इशू असांजो इहो हुयो त असांजे CBA यूनियन जे अंदरि रिटायर माण्हू जेके सालनि खां वठी रिटायर थिया आहिनि उहे मेन उहिदनि ते सदर ऐं ॿिया जेके बि उहिदा आहिनि वेही करे ख़ासि करे जेको असांजो सदर रहियो कुर्बान सुमरो उन मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांजी यूनियन जो सौदेबाज़ी कंदे रुॻो पंहिंजा पेट भरिया। हाणे ॻाल्हि इहा आहे त हे जेके मशीनरीज़ था न इहे मशीनरियूं हिते असांजे सॼी सिंध जे अंदरि को बि अहिड़ो ज़िलो कोन्हे को जिते असांजो अरबे रुपयनि जी मशीनरी आहे जदीद मशीनरी हूंदी। उन खां पोइ डांबर असां वटि हूंदो सीमेंट असां वटि हूंदो लोह असां वटि हूंदो जेकी शइ माना असां वटि ठेकेदार असां खणंदो। हाणे जेको रूलर असां वटि हूंदो हुयो त हाणे उहो उनजो असांखे बेनिफिट छा हूंदो हुयो त जेको रोड ठहंदो हुयो जेको ड्राइवर सरकारी हूंदो हुयो त उहो कॾहिं बि 4 पटा रोड खे न हणंदो। उहो ॾिसंदो कंपेशन पूरी आहे त पोइ रूलर बंदि कंदो। जे न कंपेशन पूरी न आहे त ठेकेदार खे इहा इजाज़त न हूंदी त तूं को डांबर कर या ॿियो लीयर पथर जो विषय आहे। हाणे जॾहिं तव्हांजी मशीनरी इहा तबाह सरकारी थी वई आहे त 15,000 ते उहो माण्हू बीहारे पंहिंजो रूलर हाणे पटा ई 4 थो ॾिए। जॾहिं 4 पटा थो ॾिए तव्हांजे साम्हूं रोडनि जी हालत आहे त 2 महीननि जे अंदरि उहे रोड ख़तम थी था वञनि। पर इन खां अॻु में जेके रोड तव्हां ॾिठा लाड़काणे जा ख़ासि करे जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो का VIP रोड ईअं ठहिराया 50 साल ताईं बि उहे रोड बीठा। हिकिड़ो इहो ॿियो इहो त हीअ मशीनरी हाईवेज़ डिपार्टमेंट जी दिलि आहे। हिन मशीनरीअ ते असांजा 2 मुलाज़िम पघार पिया खणनि। सॼी सिंध जे अंदरि थियो छा आहे कुर्बान सुमरो ऐं ब्यूरोक्रेसी ऐं कुझु माण्हू जेके सरकर्दा आहिनि हिकु त वर्कशॉपनि ते कब्ज़ा थी विया आहिनि। हाणे हैदराबाद वारी जेकी असांजी वर्कशॉप आहे उहा जदीद वर्कशॉप हुई जंहिंमें पुर्ज़ा बि पाण ठाहींदा हुआ। तक़रीबन 10 एकड़नि ते आहे उहा बि 10 एकड़नि ते आहे। उन ते कब्ज़ा कराए सॼी गाॾियूं तबाह कराए मतिलबु ईअं आहे त सॼी वर्कशॉपुनि ते कब्ज़ा कराई रूलर तबाह करे छॾियईं। वर्क चार्ज निज़ाम हूंदो हुयो जंहिंमें डेली वेजिस ते माण्हू रखंदा हुआ। एरिगेशन में हलनि था पॉपुलेशन में हलनि था पब्लिक हेल्थ में हलनि था बोर्ड में हलनि था यूनिवर्सिटीअ में हलनि था। पर कुर्बान पंहिंजे दौरे सदारत जे सभु सौदा करे असांजी यूनियन ऐं असांजे मुलाज़िमनि खे खपाए छॾियईं। इन जे करे अॼु हे सभु दोस्त गॾु थी इन पंहिंजो रेफरेंडम ॾिनो आहे जनरल बॉडी करे। अॼु लाड़काणे में कयो आहे कल्ह असां शिकारपुर में करे आयासीं। उन खां अॻु में डिस्ट्रिक्ट हाईवे लाड़काणे में थियो हुयो वरी जैकाबाद में आहे। सॼी सिंध जे अंदरि मुलाज़िमनि इहो चयो आहे त रिटायर मुलाज़िम सदर या जनरल सेक्रेटरी क़यादत में असांखे क़बूल न आहे।